अस्सलाम वालेकुम आरबीएस बिज़ी रिसर्च अकेडमी में मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु ही वीडियो लेक्चर नंबर आहे 35 जंहिंमें असां जेका प्रैक्टिकली यानी अमली तौर ते आईपीएमए खे सम्झंदासीं। हाणे आईपीएमए आहे इम्पॉर्टेंस परफॉर्मेंस मैप एनालाइसिस, जेको हिकु तमामु अहम टेक्निक आहे जेका स्मार्ट पीएलएस में दस्तियाब आहे। इन टेक्निक खे सम्झंदासीं ऐं इन में जेके इन से टेक्निक अप्लाई करण खां अॻु में जेकी कुझु टे अहम शयूं आहिनि इनखे बि सम्झंदासीं कहिड़ियूं आहिनि ऐं अमली तौर ते इन जे रिज़ल्ट्स खे कीअं सम्झजे, कीअं रिपोर्ट कजे, इहे सभु शयूं अॼु हिन वीडियो में डिस्कस कंदासीं। त पोइ छा जी देरि आहे, अचो त पंहिंजे जेका वीडियो जो आगाज़ कयूं था। पर इन खां अॻु मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम सुमरो आहे ऐं मां शाबती यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। हिते तव्हां मुंहिंजो ही स्मार्ट पीएलएस अकेडमी जर्मनी तरफ़ां ही ऑनलाइन कोर्स मूं पूरो कयो, जंहिंजे नतीजे में मूंखे ही सर्टिफिकेट मिलियो। दोस्तों हाणे ही मां ॾिसी रहिया आहियो स्मार्ट पीएलएस जो हिकिड़ो इंटरफेस आहे जंहिंमें मूं वटि हिकिड़ी डेटा आहे, आईपी में मॉडल आहे, इन जा 257 रिकॉर्ड्स आहिनि ऐं हीअ जेका डेटा आहे मां डेटा जेका उहो पंहिंजे वीडियो जे हेठां लिंक आहे उन में रखी छॾी आहे, त तव्हां डाउनलोड करे तव्हां इन ते पंहिंजो अमली मुज़ाहिरो करे सघो था। अच्छा, हिन वीडियो खे ॾिसण खां अॻु में मां तव्हांखे इहो स्ट्रॉन्गली सजेस्ट कंदुसि त मुंहिंजी वीडियो नंबर 33 आहे जंहिंमें जेको आहे सो थ्योरेटिकली यानी नज़रिए तौर ते सभु शयूं डिस्कस कयूं आहिनि। त जेके हिते तव्हां ॾिसो था 5 स्टेप आहिनि जेके हिन इमेज में तव्हां ॾिसो था, इहे 5 स्टेप कीअं कवर कजनि इहो उन थ्योरेटिकल में ॾिठो आहे। बहितर रहंदो त तव्हां उहा ॾिसी वठो ऐं पोइ हिन ते अचो। त बहरहाल असां पंहिंजे मॉडल खे ओपन कयूं था। ठीकु आहे, हिते असांजो ही जेको असांजो मॉडल ओपन थी वियो ऐं सभ खां पहिरियों असां में इहा शइ ॾिसंदासीं त असांजा जेके हिन में लेटेंट वेरिएबल आहिनि उहे असांजा प्रैक्टिकल उहे असांजा जीअं ही सभु लेटेंट वेरिएबल तव्हां ॾिसो था जेके नीरे कलर में आहे, इहे सभु लेटेंट वेरिएबल आहिनि असांजा। ऐं इन खां पोइ ही जेके उन जा कंस्ट्रक्ट आहिनि जेके बि रेड पंहिंजो येलो कलर, इहे सभु उन जा इंडिकेटर आहिनि। बहरहाल इन में असांखे ॾिसणो आहे त छा ही जेको इंडिकेटर्स आहिनि इहे रिफ्लेक्टिव या फॉर्मेटिव, इहे सभु रिफ्लेक्टिव आहिनि। बहरहाल आईपी में जेको इहो फ़ाइदो बि आहे त हू तव्हांजा कंस्ट्रक्ट जेके रिफ्लेक्टिव हुजनि या फॉर्मेटिव, इन ते हू अप्लाई कंदो आहे। ॿिन्ही जा टेक्निक तव्हां बासानी अप्लाई करे सघो था। बहरहाल जेकॾहिं तव्हां नथा ॼाणो त रिफ्लेक्टिव ऐं फॉर्मेटिव में छा फ़र्क़ु आहे, त मुंहिंजी वीडियो जो इमेज तव्हां ॾिसी रहिया आहियो इहो आहे, हिते वञी करे तव्हां यूट्यूब चैनल ते तव्हां ॿिन्ही में फ़र्क़ु बि सम्झी सघो था। हाणे असां ॻाल्हि था कयूं त भई आहे हिन में थोरो मॉडल जो मां तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलां त हीउ मॉडल जेको आहे आहे रेस्टोरेंट जी जेकी जेको रेस्टोरेंट जो क्वालिटी आहे उनखे मेजर करण लाइ, जंहिंमें असां वटि 3 फूड क्वालिटी आहे, सर्विस क्वालिटी आहे ऐं क्वालिटी ऑफ फिजिकल एनवायरनमेंट। ही उन जा जेके कुझु 3 डायमेंशन्स आहिनि ऐं उन खां पोइ ही रेस्टोरेंट इमेज आहे ऐं ही जो बैलेंस आहे या वैल्यू जेको तव्हांखे मिले थो। ठीकु आहे, ही डायरेक्ट इफेक्ट आहे, इन में तव्हां ॾिसो था ही डायरेक्ट इफेक्ट आहे, उन खां पोइ ही डायरेक्ट इफेक्ट आहे। पोइ इन जो वरी असां इनडायरेक्ट इफेक्ट सां ॾिसूं था फूड क्वालिटी थ्रू रेस्टोरेंट इमेज जे ऑन सर्विस क्वालिटी ऐं उन खां पोइ सर्विस क्वालिटी जो इम्पैक्ट असां ॾिसूं था बिहेवियर इमेज ते। त यानी जेको उम्मी तौर ते जॾहिं इहे सभु शयूं थियनि थियूं त तव्हांजे में छा थो जेको आहे सो इमेज कहिड़ो ठहे थो कंहिं ख़ासि रेस्टोरेंट जे हवाले खां। उम्मी तौर ते तव्हां बि जेको आहे सो पंहिंजो वींदा हुजे पंहिंजे दोस्तनि सां ऐं फैमिली सां मुख़्तलिफ़ रेस्टोरेंट ते, त इहे सभु शयूं उते असां प्रैक्टिकली ॾिसंदा बि आहियूं। सो हीउ मॉडल ॾाढो इन हवाले खां सोचियो त काफ़ी आसान हूंदो सम्झण में। सो हाणे असां छा था कयूं, उन ते असां पहिरियों पंहिंजो टेक्निक रन कयूं था। हाणे टेक्निक रन करण खां अॻु में मुनासिबु हूंदो आहे ॾाढो त असां हिन जा जेके आहिनि से जो जेके पंहिंजो संसेपियर्स एल्गोरिथम रन कयूं था। ठीकु आहे, अच्छा आईपी में लॻण खां अॻु में मुनासिबु आहे त असां पियर्स एल्गोरिथम लॻाए करे असां कंटेंट जी वैलिडिटी लाइबिलिटी खे चेक करिणो, इहो लाज़मी आहे, इहो हमेशह कोशिशि कंदा कयो। इन हवाले खां असांजा जीअं मुंहिंजा सभई रिफ्लेक्टिव आहिनि, इन करे मां कंसिस्टेंट पीएलएस एल्गोरिथम में अप्लाई कई आहे ऐं इन खां पोइ तव्हां ॾिसंदो त हिते तव्हांखे रिज़ल्ट्स मिली वेंदा इन जा लाइबिलिटी जा। त थोरो इन में ॾिसूं था त हिन में कुझु इशूज़ आहिनि, जेके रेड कलर में कुझु इशूज़ आहिनि, ख़ासि तौर ते एॾा वॾा इशूज़ आहिनि जो तक़रीबन हीउ जेको 0.5 खां घटि हूंदो त उनखे रेड कलर में ॾेखारींदो। बहरहाल उम्मीद हो जेके चइजे त डेटा ठीकु आहे, हिन में कोई एॾो ख़ासि कोन्हे। तक़रीबन जेके रिज़ल्ट्स आहिनि तमामु घणा वेझा आहिनि तव्हांजे 0.5 जे, इन करे उहो थोरो चई सघिजे थो त हिन में को ख़ासि मसइलो कोन्हे। बहरहाल हिते को मसइलो कोन्हे त पोइ तव्हां आसानी तव्हां हिन मथां जेको आहे उहा डेटा जेको तव्हांजी प्रोसीजर आहे उहो तव्हां अप्लाई करे सघो था। सो इनखे असां ख़तमु था कयूं ऐं असां पंहिंजे इन ते अचूं था। हाणे उहो आईपी में तव्हां कीअं लॻाईंदो, ॾाढो आसानु आहे, कैलकुलेटर में वेंदो ऐं हिते तव्हांखे ही ॾिसे थो आईपीएमए इम्पॉर्टेंस परफॉर्मेंस एनालिसिस, इनखे जीअं क्लिक कंदव त असांखे हिते कुझु शयूं मिलंदियूं। सभ खां पहिरियों असांखे लाज़मी इहो आहे त असां हिन में टारगेट कंस्ट्रक्ट, हाणे जेका ॻाल्हि हले थी बिहेवियर सॉरी हिते 2 शयूं इस्तेमालु थियनि थियूं, हिकिड़ो आहे प्रोसीडर्स एंड ॿियो आहे टारगेट कंस्ट्रक्ट।
ठीक है हाणे टारगेट कंस्ट्रक्ट जो असांजो जेको उम्मीद तौर ते उहो जेको असांजो डिपेंडेंट वेरिएबल हुजे ऐं ॿिया जेके आख़िरी डिपेंडेंट वेरिएबल जिते मुख़्तलिफ़ डिपेंडेंट वेरिएबल 3-4 हुजनि मिसाल जेकॾहिं असां हिन में वरी वापसि वञूं था त इनखे हिते ॾिसूं था त ही असांजो डिपेंडेंट वेरिएबल ही बि असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ही बि डिपेंडेंट ऐं ही असांजो सभु डिपेंडेंट वेरिएबल आहिनि पर जेको टारगेट कंस्ट्रक्ट आहे मुंहिंजे लाइ उहो असांजो ही आहे ठीकु है सो अञा इनखे असां ॾींदासीं बिहेवियर इंटेंशन असांजो टारगेट जेको उहो कंस्ट्रक्ट आहे ठीक है ॿिया जेके बि आहिनि उन जा प्रोसीजर्स तौर असां उनखे जेको अकाउंट कयूं था बहरहाल कैलकुलेट में वरी ॿीहर वञूं था आईपी में सेट कयोसीं ऐं उन खां रिज़ल्ट असांखे मिली विया ऐं हिते असां बिहेवियर इंटेंशन असां उनखे ॾियूं था टारगेट कंस्ट्रक्ट ऐं उन खां पोइ ऑल प्रोसीजर जेके ॿिया प्रोसीजर असां सिलेक्टेड टारगेट कंस्ट्रक्ट हाणे इन में ॿ शयूं अचनि थियूं जीअं तव्हां हिते ॾिसो था हिन में त भई हे थो चए ऑल प्रोसीजर्स ऑफ दैट सिलेक्टेड कंस्ट्रक्ट जेके बि प्रोसीजर्स आहिनि सभिनी खे कंस्ट्रक्ट करणो आहे या डायरेक्ट प्रोसीजर्स ऑफ जेके डायरेक्ट जेके इनडायरेक्ट इफेक्ट उनखे न कया सिर्फ़ु डायरेक्ट खे कया इहे ॿ फ़र्क़ आहिनि सो असां चऊं था असांखे सभई खपनि ठीकु आहे हाणे इन हवाले खां तव्हां आईपी रिज़ल्ट्स में ही तव्हां ॾिसो था जेके थोरो पाण फाइल टाइम पढ़ंदो त इहे जेके ॿ हिन जो जेको आईपी रिज़ल्ट्स खे एक्सप्लेन करे थो कहिड़ो असांखे चूज़ करणो पए पर बहरहाल मां तव्हांखे सजेस्ट इहो कंदुमि जेको मूं सिलेक्ट कयो आहे हमेशह इनखे तव्हां चूज़ कंदा रहो अच्छा उन खां पोइ ॿियो आहे हिन में तव्हां ॾिसो था रेंज असांजी कहिड़ी आहे त असांजी रेंज जेको मिनिमम मैक्सिमम आहे ठीकु आहे सो इहा हिकिड़ी कंडीशन आहे इहे बि मां तव्हांखे 3 कंडीशन जेके आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधाए थो हलां पर सभ खां पहिरीं मां तव्हांखे इहो थोरो सम्झाईंदो हलां त इनखे इहे कंडीशन्स कहिड़ियूं माना इहे कहिड़ियूं कंडीशन्स आहिनि बहरहाल हिते असां नंढी शइ ॾिसूं त जेके बि असांजा कंस्ट्रक्ट आहिनि उहे सभई तव्हां ॾिसो था उहे 1 to 5 आहिनि यानी 1 जेको असांजो स्ट्रांगली डिसएग्री आहे ऐं 5 जेको असांजो उहो स्ट्रांगली एग्री आहे ठीकु आहे इन जो इमेज बि तव्हां ॾिसी रहो क्वेश्चनर जो जेको जंहिं ज़रिए सां मां डेटा कलेक्ट कई हुई तो इन में ऐं इहो लाज़मी आहे हिकिड़ी कंडीशन त जेको मिनिमम जेको आहे उहो तव्हांजो नेगेटिव हुजे यानी स्ट्रांगली डिसएग्री खां वठी करे ऐं जेको 5 उहो असांजो पॉजिटिव यानी स्ट्रांगली एग्री हुजे पोइ भले तव्हां 3 पॉइंट लिखण स्केल हुजे 5 पॉइंट लिखण स्केल 9 पॉइंट 7 पॉइंट जेको बि पर इहो लाज़मी आहे इन में इहो असांजो हुजणु घुरिजे ठीकु आहे ऐं इन खां पोइ असां इनखे ॾिसूं था अच्छा हिते हिकिड़ो मसइलो त हिन में जेको असांजो मिनिमम 2 आहे सो हाणे असां इनखे ॿुधायूं त भई असांजो मिनिमम 1 आहे न त छा कंदो मिनिमम 2 खे कंसीडर कंदो ऐं मैक्सिमम असांजो 5 आहे ठीकु आहे हाणे इनखे इहो थी वियो ऐं उन खां पोइ असांखे पार्शली इहे ठीकु आहिनि ठीकु आहे ऐं जस्ट स्टार्ट कैलकुलेशंस थी मिलंदियूं असांखे रिज़ल्ट असांखे मिली वेंदा इन जा सो हाणे जेका मूं अॻु में ॻाल्हि कई तव्हां सां त जेका डेटा शुड बी मैट्रिक त हाणे असांजा डेटा उहा मैट्रिक आहे यानी उहा इंटरवल स्केल ते आहे या रेशो स्केल ते वरितल आहे जंहिंमें असां वटि 5 पॉइंट लिखण स्केल आहे अच्छा ॿी जेका अहम कंडीशन जेका तव्हां हिते ॾिसी रहियो उहा आहे फ्रॉम लोएस्ट टू हाईएस्ट 1 to 5 ठीकु आहे उहो बि असांजी कंडीशन पूरी आहे त जेके असांजा जेको नंबर 1 आहे उहो असांजो स्ट्रांगली डिसएग्री आहे ऐं 5 जेको उहो स्ट्रांगली एग्री आहे उन खां पोइ आउटर वेट्स मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त छा आउटर वेट्स असांजा उहे पॉज़िटिव हुजणु घुरिजे ही असांजी लिंक आहे तव्हां ॾिसो था हिते आउटर वेट्स खे किथां घुरिजे ही असांजे आउटर वेट्स जी लिंक आहे इहे हाइपर लिंक असांखे क्लिक कंदासीं त असांखे आउटर वेट्स मिली वेंदा सो हाणे आउटर वेट्स बि अचूं था क्लिक कयोसीं त हाणे तव्हां ॾिसो था हिते को आउटर वेट आहे उहो को किथे बि नेगेटिव न आहे इहो लाज़मी आहे त नेगेटिव न हुजणु घुरिजे जेके नेगेटिव हूंदो त पोइ छा थींदो जेको असां जेका रेंज आहे फ्रॉम 0 to 100 ॾिसो बहितर आहे जेके तव्हां मुंहिंजी थ्योरिटिकल वीडियो ॾिसी आया त इहो 0 to 100 रेंज तव्हां सम्झी वेंदो त जेकॾहिं उन में को नेगेटिव आउटर वेट थो अची वञे त पोइ उहा जेका आहे उहो 0 to 100 रेंज खां ॿाहिरि निकिरी वेंदी तो लाज़मी इहो आहे उन जे विच में हुजे अच्छा हिकिड़ो त आउटर वेट तव्हां हिते ॾिठा ऐं ॿियो हिते तव्हां ॾिसो था इहे साॻा ई आउटर वेट्स आहिनि असांजा ही ठीकु आहे ही आउटर वेट्स तव्हांजे ही सभई आउटर वेट्स आहिनि ठीकु आहे ऐं हालांकि ही जेके असांजे रिफ्लेक्टिव आहिनि इन में से असां इनखे आउटर लोडिंग्स चऊं पर ॿार खे असां टेक्निक अप्लाई कयूं था उहा असांजी आउटर असांजी आईपी उन में असां आउटर लोडिंग जो कोई कमु चऊं था आउटर वेट्स चऊं था ऐं किथे बि तव्हांखे जेके आउटर वेट्स आहिनि उहे नेगेटिव न मिली रहिया आहिनि ठीकु आहे इहे 3 कंडीशन असांजूं पूरियूं थी पयूं इन हवाले खां सो हाणे उन खां पोइ इहो ॿियो आहे त असां ॾिसूं असांजा रिज़ल्ट्स कहिड़ा आहिनि हाणे असां रिज़ल्ट्स खे ॾिसण लाइ सभ खां पहिरियों असां ईंदासीं असांजो क्वालिटी क्राइटेरिया ठीकु आहे हाणे क्वालिटी क्राइटेरिया में असांखे ही कुझु मिली रहिया आहिनि सभ खां पहिरियों आहे इंपॉर्टेंट परफॉर्म मेप जंहिंमें BI बिहेवियर इमेज असांजो टारगेट कंस्ट्रक्ट आहे ऐं उन खां पोइ जेको ही कंस्ट्रक्ट आहे इन लाइ अनस्टैंडर्डाइज्ड इफेक्ट असां कमु कंदासीं इन करे कंदासीं त तव्हां ॾिसो था हिते इमेज ॾिसी रहिया आहियो क्वेश्चनियर जो उन में असांजो जेको बि लिखण स्किल जो आहे उहो साॻियो ई आहे जिते जेको आहे
ठीक है थ्रू आउट सा उन खे असांखे स्टैंडर्डाइज जेके असांजो कोएफिशिएंट आहे उन ज़रूरत न आहे स्टैंडर्ड कोएफिशिएंट तॾहिं हुजंदा जॾहिं असांजो को ॾिसी रहो लिकट स्केल आहे किथे 1 to 5 हुजे किथे 1 to 7 हुजे किथे ॿियो को हुजे तॾहिं असां स्टैंडर्डाइज असां जॾहिं सघां त असांखे जेको आहे स्टैंडर्डाइज ज़रूरत आहे बल्कि असां अनस्टैंडर्डाइज ते फोकस कंदासीं उन खां पोइ ही जेको असांजो आहे ही असांजो इम्पोर्टेंट परफॉर्मेंस ही इंडिकेटर जो आहे ही तव्हां ॾिसो था ही कंस्ट्रक्ट जिते आहे ऐं ही आहे इंडिकेटर जेके तव्हां कंस्ट्रक्ट जी ॻाल्हि था जेके तव्हां कंस्ट्रक्ट रिज़ल्ट हासिल करणु था चाहियो त पोइ हिन हाइपर लिंक खे क्लिक कंदासीं ऐं जेकॾहिं तव्हां इंडिकेटर जी रिज़ल्ट था त पोइ असां हिन खे हाइपर लिंक खे क्लिक कंदासीं ठीकु आहे सो इहो हाणे असां छा था कयूं असां पंहिंजी रिज़ल्ट खे सम्झूं था असां सभ खां पहिरीं ईंदासीं पाथ कोएफिशिएंट ते त ही असांजा पाथ कोएफिशिएंट्स आहिनि ऐं हिते तव्हां ॾिसो था त बिहेवियर इंटेंशन उहो बिल्कुलु ख़ाली आहे इन करे आहे त उहो असांजो टारगेट कंस्ट्रक्ट आहे ठीकु आहे पहिरियों असांजो को इम्पैक्ट आहे उहो CS यानी कस्टमर सर्विस बिहेवियर इंटेंशन मथां इम्पैक्ट आहे ॾाढो सुठो इम्पैक्ट आहे ऐं जेको पाथ कोएफिशिएंट आहे उहो 58 आहे हाणे पाथ कोएफिशिएंट इहो अचे काथों थो अल्टरनेटिव मां तव्हांखे ॾेखारींदो हलां त उहो असांजो किथों अचे थो ठीकु आहे इहो असांजो आहे कस्टमर सर्विस ही आहे अच्छा हिते थोरो ॾिसणो पवंदो त हिते असांजा रिज़ल्ट जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि थोरो हिनखे हेॾे ई कयूं त असांखे हिते आहे तव्हांखे आउटर वेट्स मिलियल आहे स्टैंडर्ड आउटर वेट्स आहिनि ठीकु आहे ऐं अनस्टैंडर्डाइज़ असांजो ठीकु आहे इन में ही पाथ कोएफिशिएंट्स आहिनि ठीकु आहे हाणे असांखे पाथ हितों बि तव्हां रिज़ल्ट खे चेक करे सघो था बाय द वे इहो ॾाढो सुठो टूल आहे ही 58 सॉरी 0.85 यानी असां अल्टरनेटिव जेको आहे उहो 58% जेको कोएफिशिएंट जो इम्पैक्ट आहे ॾाढो सुठो इम्पैक्ट आहे इन जो ठीकु आहे ऐं असां वरी ॿीहर पंहिंजे रिज़ल्ट ते वञूं था उन खां पोइ ही जेको इम्पैक्ट आहे क्वालिटी फिजिकल एनवायरनमेंट जो ही इनडायरेक्ट इफेक्ट आहे जेको पहिरियों इफेक्ट आहे उहो रेस्टोरेंट इमेज ते आहे उन खां पोइ वरी उनजो इम्पैक्ट जेको आहे उहो बैलेंस ते आहे ठीकु आहे उन खां पोइ ही असांजो ॿियो इम्पैक्ट आहे जेको डायरेक्ट इम्पैक्ट आहे इहे मुख़्तलिफ़ जेके डायरेक्ट या इनडायरेक्ट जेके असांजा इफेक्ट्स आहिनि असांजे इन मॉडल में ही पाथ कोएफिशिएंट या ही इनडायरेक्ट तव्हांखे मिली विया ठीकु आहे ही टोटल इफेक्ट्स मिली विया हाणे असां वञूं था पंहिंजे टारगेट कंस्ट्रक्ट तरफ़ जेको आहे त असांजो पहिरियों आहे इम्पोर्टेंस परफॉर्मेंस जीअं हिनखे क्लिक कयोसीं त असांखे ही इम्पोर्टेंस परफॉर्मेंस मैप एनालिसिस मिली वियो हाणे सभ खां पहिरियों हिते ही असांजो बिहेवियर इंटेंशन आहे ठीकु आहे ऐं असां हिनखे ॿियनि लफ़्ज़नि में हिते ही परफॉर्मेंस आहे ऐं ही असांजो जेको असांजो हॉरिज़ॉन्टल आहे इहो असांजो जेको उहो आहे इम्पोर्टेंस ठीकु आहे ही वर्टिकल असांजो परफॉर्मेंस आहे ऐं ही असांजो इम्पोर्टेंस आहे इहो असांखे लाज़मी यादि करणु घुरिजे ऐं तंहिंखां पोइ असां वरी अचूं था त भई इन में कहिड़ा वधीक इम्पोर्टेंट आहिनि असांजो इम्पोर्टेंस जे हवाले खां ॾिसूं था त असां छा था कयूं जो असां हिनखे पहिरियों हिकिड़ो हिन में रेंज क्रिएट हाणे ही असांजो 50% असांजो जेको आहे हिकिड़ो 4 क्वाड्रेंट असां हिन में या 4 हिसा असां कढूं था ही असांजो जेको 100 जो जेको मीन आहे विच वारो ऐं हिकिड़ो ॿियो मीन जेको असां निकिरी सघे थो उहो हिते 50 आहे त पर असां हिनखे जेकॾहिं असां 50 ते कंदा 40 ते कयूं था त हिकिड़ो ही क्वाड्रेंट आहे त हाणे असांखे 4 हिसा या 4 क्वाड्रेंट मिली विया ठीकु आहे उम्मीद तौर ते जेके हूंदा आहिनि ॾिसो थ्योरी में मां सम्झा त इहो जेको IPA में ॾाढो इम्पोर्टेंट आहे मैनेजर डिसीजन जे लाइ त मैनेजर सां ॾाढो इंट्रेस्ट हूंदो आहे त हीउ जेको लोअर हिसो आहे त को हिते वेरिएबल त कोन थो अचे यानी की को अहिड़ो वेरिएबल यानी हीअ जेके वेरिएबल आहिनि ठीकु आहे इन मां पोइ हिते त फॉल कोन थो करे अगरि हिते फॉल करे थो त इन मक़सदु इन इम्पोर्टेंस बि तमामु घटि आहे इन परफॉर्मेंस बि तमामु घटि आहे त पोइ ज़रूरत इन जी आहे त इन जी परफॉर्मेंस वधण लाइ असांखे उन ते फोकस करणो पवंदो ठीकु आहे उन ते फोकस हाणे इन मां असांजो जेके वेरिएबल जेके हिते आहिनि हुते कोई बि इन्हनि मथे फॉल कोन थो करे त यानी असांजी इंपॉर्टेंस ऐं परफॉर्मेंस कंहिंजी बि ॿिन्ही जी ख़राबु न आहे सो हाणे हीउ जेको क्वाड्रेंट आहे हीउ ॾाढो आहे जेकॾहिं पोइ हिन में फॉल करे थो हीउ ॾाढो ज़बरदस्त आहे ठीकु आहे इन हवाले खां सर्विस कस्टमर जेको आहे उहो असांजो हिन में फॉल करे थो जो मक़सदु इन इंपॉर्टेंस बि वधीक आहे इन परफॉर्मेंस बि तमामु सुठी आहे हाणे हीअ जेका असांजी परफॉर्मेंस आहे इन परफॉर्मेंस तव्हां ॾिसो था त इन जेका परफॉर्मेंस आहे उहा अराउंड ही तक़रीबन जेको आहे उहो 70 आहे ठीकु आहे ऐं इन जी परफॉर्मेंस जेका आहे असां ॾिसूं था इन जी परफॉर्मेंस वारी इंपॉर्टेंस जेका उहा असांजी उहा तक़रीबन ईअं खणी सघो त अच्छा थोरो ॿीहर ॾिठोसि त उहो इहा तक़रीबन असांजी उहा 47 तक़रीबन अराउंड जेको आहे सो 48 खनि आहे 0.48 आहे
यानी इहा बि काफ़ी बहितर आहे, इहो ॿिन्ही हवालनि खां असांजो बहितर आहे, छो जो इहो असांजो इते लाइ करे थो। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ असांजी जिते ज़रूरत आहे उहा ज़रूरत जेका आहे ही आहे। ठीकु आहे, ही ॿ आहिनि। हाणे ही ॿ कहिड़ो डिसाइड था कनि, ही आहे फूड क्वालिटी। फूड क्वालिटी जेका उहा आहे त इन में डिसाइड थो करे त हिन जी परफॉर्मेंस त ॾाढी बहितर आहे, पर हिन जी इंपॉर्टेंस जेका उहा परफॉर्मेंस ॾिसो तव्हांजी ही परफॉर्मेंस आहे, पर हिन जी इंपॉर्टेंस जेका उहा एतिरी ख़ासि कोन्हे। त हाणे इंपॉर्टेंस जे हवाले खां माना यानी तव्हांखे इहो इंपॉर्टेंट हुन जी परफॉर्मेंस तमामु सुठी आहे। ऐं उन खां पोइ असां जेको ॿियो आहे क्वालिटी ऑफ फिज़िकल एनवायरनमेंट, उन हवाले खां बि इन जी जेको इंपॉर्टेंस इन परफॉर्मेंस सुठी आहे, ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो फिज़िकल एनवायरनमेंट आहे, पर इन परफॉर्मेंस इन इंपॉर्टेंस एतिरी माण्हू कोन ठाहींदा आहिनि उनखे। ऐं उन खां पोइ जेको रेस्टोरेंट इमेज आहे, इन जो जेको आहे वरी इन जी ॾिसूं था त इन जी परफॉर्मेंस सुठी आहे, तव्हांजी रेस्टोरेंट इमेज, ऐं उन खां पोइ आहे तव्हांजी सर्विस क्वालिटी, ॿिन्ही जेको आहे। पर वरी इहो मसइलो ईंदो अचे त इन जी जेका परफॉर्मेंस, इन जी इंपॉर्टेंस उहा एतिरी न आहे। तो इन हवाले खां सर्विस क्वालिटी जी इंपॉर्टेंस ऐं परफॉर्मेंस वधीक बहितर आहे। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांखे ॾेखारींदो हलां त ही आहे असांजो टोटल कंस्ट्रक्ट। थोरो हिनखे असां रीड करे वठूं इन ॿिन्ही शयुनि खे, ऐं त पोइ ही तव्हां शइ आसानी सां सम्झी वठंदो। त ही आहे असांजो हिते अचे थो त ही असांजो CS आहे, यानी ही असांजो CS इम्पैक्ट आहे, ही असांजो आहे बिहेवियर इमेज। ठीकु आहे, हाणे इहो कंस्ट्रक्ट जो टोटल इफेक्ट इन मथां केतिरो, सभ खां वधीक इफेक्ट जेको आहे उहो असांजो CS जो आहे इन मथां। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ असांजी ही कंस्ट्रक्ट परफॉर्मेंस आहे। ठीकु आहे, त असांजी परफॉर्मेंस जेका सभ खां वधीक बहितर आहे उहा ही आहे 68.41 आहे CS जी परफॉर्मेंस। हाणे इहे के वैल्यूज़ अल्टरनेटिवली असांखे किथां था मिलनि, त इहो बि मां तव्हांखे ॾेखारींदो हलां त ही आहे असांजा ही वैल्यूज़ तव्हां ॾिसी रहियो आहियो त ही आहे CS जी। ठीकु आहे, इहे जेके असांखे इंपॉर्टेंस वारा ही जेके बि असांजा वैल्यूज़, ई परफॉर्मेंस जा वैल्यूज़ आहिनि जेके बि असांखे मिली रहिया आहिनि, हर हिकु कंस्ट्रक्ट जी उन साम्हूं परफॉर्मेंस जो वैल्यूज़ असांखे मिली रहिया आहिनि। ठीकु आहे, अल्टरनेटिवली के तव्हां चाहियो था त उहे तव्हां हितां बि ॻोल्हे सघो था त ही परफॉर्मेंस जा 5 कोएफिशिएंट आहिनि, सभु जेको आहे स्टैंडर्ड ऐं अनस्टैंडर्ड, ऐं उन खां पोइ हिते तव्हांखे जेको आहे ही असांखे ही परफॉर्मेंस मिली थी रहे। ठीकु आहे, ही रिटर्न वेरिएबल डिस्क्रिप्टिव्स आहिनि उन जा, ऐं ही असांखे इन जा परफॉर्मेंस मिली था वञे। ठीकु आहे, ऐं थोरो हटां हलूं त ही मैजिक जेको आहे ज़बरदस्त उहो हिन जो असांखे ॿुधाए थो त कंहिंजो केतिरो वधीक इम्पैक्ट आहे। ठीकु आहे, त सभ खां वधीक जो इम्पैक्ट उहो सर्विस क्वालिटी जो, इन करे काफ़ी मोटो आहे, ॿियनि जे मुक़ाबले में थिकर आहे। ठीकु आहे, सो इनखे तव्हां सम्झी वियो उमेद कयां थो। ऐं हाणे असां जेको हलंदासीं पंहिंजे त असां इंडिकेटर खे ॾिसूं कहिड़े इंडिकेटर सभ खां वधीक आहे, त उनमें ही सभु असां इंडिकेटर मिलनि था। हिन में ही ॾिसो, ही मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि इंडिकेटर्स जा, ही तक़रीबन क्वेश्चन में तव्हां ॾिसी रहिया आहियो जेतिरा क्वेश्चन्स आहिनि उनमें ओतिरा ही इंडिकेटर्स आहिनि। ठीकु आहे, त हाणे हिते साॻी वरी तव्हांजी परफॉर्मेंस अची वई हिन साइड ते, ऐं हिन साइड ते तव्हांजी इंपॉर्टेंस अची वई, त तव्हां हिन में ॾिसी सघो था सभ खां वधीक इंपॉर्टेंस जेका असांजी हिन जी आहे। हाणे इहो ज़ाहिर थो करे CS कस्टमर सर्विस 1, ऐं उन खां पोइ कस्टमर सर्विस 2 ऐं कस्टमर सर्विस 3, ऐं सभ खां वधीक अहम जेको परफॉर्मेंस आहे उहा उन जी हिन ट्रेनिंग पूरी कंस्ट्रक्ट जी परफॉर्मेंस ज़बरदस्त आहे, ऐं इन इंपॉर्टेंस बि काफ़ी बहितर आहे। छो जो मूं तव्हांखे ॾेखारियो थोरो वक़्तु अॻु में त इहो जेको असांजो क्वाड्रेंट जेको आहे इंपॉर्टेंट उन में लाइ करे थो। ठीकु आहे, उन खां पोइ वरी ही असांजा मुख़्तलिफ़ ॿिया आहिनि, कंहिंजी इंपॉर्टेंस वधीक आहे, तक़रीबन सभिनी जी जेका उहा परफॉर्मेंस बहितर आहे, पर उनजी इंपॉर्टेंस घटि आहे। तो हाणे इहो कुझु रूम आहे असांजे मैनेजर डिसीजन लाइ, त असांजे पंहिंजा मैनेजर डिसीजन करे ऐं पंहिंजे रिसर्च खे असां बहितर बणाए सघूं था इन हवाले खां। ठीकु आहे, सो ही असां सभु कयूं। अच्छा, उन खां पोइ असां हिकिड़ी ॿी बि मां तव्हांखे शइ ॾेखारींदो हलां त ही आहे असांजो CS, यानी CS असां हिन वक़्तु जेको परफॉर्मेंस आहे उहो 68.41 आहे। हाणे इहो किथे आहे इहो बि मां तव्हांखे ॾेखारींदो हलां त 68.41 68.41 असांजी परफॉर्मेंस आहे। ठीकु आहे, हलूं। ठीकु आहे, ही असां अची वियासीं पंहिंजी हुन में 68 पॉइंट। हाणे इन तक़रीबन जेका परफॉर्मेंस आहे हिनखे तव्हां ॾिसंदो हीअं करे ईंदासीं त ॾिसो तक़रीबन 68 अची वई परफॉर्मेंस। ठीकु आहे, थोरी जेका हिन खां घटि आहे 7 इहा हिन परफॉर्मेंस अची वई। ठीकु आहे, हाणे हिन में मक़सदु छा आहे, चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं इहा परफॉर्मेंस असांजी 68 मां 1% वधंदी, ठीकु आहे, 68
69.416 के वधायूं यानी 69.416 कयूं त पोइ फ़र्क़ु केतिरो पवंदो उन में इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदा उन जी परफॉर्मेंस में इन जी इम्पोर्टेंट जेको फ़र्क़ु पवंदो उहो जेको आहे उहो आहे 0.486 यानी जेको तव्हां वधीक उन खे 1% वधाईंदो त हीअ जेको आहे उहा 0.486 असांजी वधंदी ठीकु आहे हाणे उहा कीअं वधंदी इहो बि मां तव्हांखे हिन में ॾेखारियां हिते ॾिसींदासीं ठीक है हिते अची वियासीं त उहा असांजी त हाणे हिते जेको ही असांजी इम्पोर्टेंस आहे इहा वधी करे असांजी थोड़ी हिते अची हिन में त हाणे जेतिरो तव्हां जेको तब्दीली हुन में आणी अथव परफॉर्मेंस में त ओतिरी जेको आहे उनजी इम्पोर्टेंस वधंदी वेंदी ठीकु आहे अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं तव्हां हिन जी परफॉर्मेंस वधाइणु चाहियो था त उन में बि साॻियो ई तरीक़े सां तव्हां इन तरीक़े सां तव्हां इन जी इम्पोर्टेंस खे जेतिरो तव्हां इम्पोर्टेंस खे वधाईंदो उन परफॉर्मेंस ओतिरी जेतिरी परफॉर्मेंस वधाईंदो उन इम्पोर्टेंस ओतिरी वधंदी तो बहरहाल ही असांजो पूरो हिकिड़ो वीडियो हुयो इम्पोर्टेंस परफॉर्मेंस सम्झणु उम्मीद कयां थो तव्हांखे ही सम्झ में अची पियो हूंदो बहरहाल हिन पूरी डेटा जी जेका लिंक रखी छॾी आहे हिन वीडियो जे हेठां तव्हां उहो डाउनलोड करे तव्हां हुनखे पाण बि करे सघो था ऐं कोशिशि मां इहा कई आहे त जेके रिकॉर्ड्स 257 मां काफ़ी ख़तमु करे मां 99 रखी छॾिया आहिनि छो जो खोड़ दोस्त जेके कमु कनि था उन ज़रूरी न आहे त सभिनी खे जेको आहे उहो जेको पेड वर्जन हुजे यानी सब्सक्राइब वर्जन हुजे खोड़ दोस्त जेके ट्रायल वर्जन ते कमु कनि था जंहिंमें असां वटि जेके 100 खां मथे जेके इंसान रिकॉर्ड्स ते उहो जेको आहे परफॉर्मेंस कोन ॾींदो यानी उतां उहा IPM खे तव्हां अप्लाई था इनखे 99 रिकॉर्ड्स मूं वटि छॾिया आहिनि ठीकु आहे आख़िर में तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो लेकिन वीडियो पसंदि आई है तो लाइक कयो शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो अल्लाह हाफ़िज़